अस्सलाम वालेकुम या अली मेरा दोस्तों, उम्मीद कयां सब ठीक हूंदो, खैरियत सां हूंदो। जीअं त आज़ादारी जा ॾींहं शुरू थी विया आहिनि ऐं तव्हांजे लाइ साम्हूं शमन अली मीराली खणी आया आहियूं असां। इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो ऐं हिन में जेके बि नुआ आहिनि सभु तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं हिन जो जेको सभ खां बहितरीनु शाइरी ॾिनल आहे की थी ज़ैनब सदा, ज़बरदस्त नुओ आहे, भलो आहे, मुंहिंजी पसंदि जो आहे। ऐं हिन जो शाइर आहे गोहर गदाई, अली गोहर गदाई बुरड़ो साहब। ऐं हीअ एल्बम 1986 में रिलीज़ थियल आहे। ऐं हीअ उहो दौरु आहे जंहिं दौर में इहो साउंड सिस्टम न हुयो ऐं उन में मतिलबु हे धमक वारो आवाज़ु जेको हिन वक़्तु साउंड हले थो पियो, हे उहो दौरु न आहे। हीअ दौरु आहे हिक ॿिए खे किताब हणी या बुक हणी हथ हणी मिसाल हे पंहिंजो आवाज़ु कंदा हुया, त माना मातम थिए थो पियो, इन दौर जो हीअ एल्बम आहे। ऐं एल्बम जो टाइटल आहे मज़लूम दाही मातम। नवा ख़ान, शमन अली ऐं साथी माना जेके दोस्त हिन सां गॾु आहिनि, 4 माण्हू आहिनि जेके हिन सां गॾु माना हीअ रिकॉर्डिंग कराईंदा हुआ। ऐं हिन जो पहिरियों नुओ आहे मज़लूम दाही मातम। उन खां पोइ जेको आहे उहो नुओ आहे की थी ज़ैनब सदा। एॾो लाजवाब आहे, एॾो लाजवाब आवाज़ में आहे, तव्हां ॿुधंदव रोई पवंदव। उन खां पोइ आहे ज़रा वञ वञ उॾर वञ कासिदा, मैडी सुगरा कुॾेई पैगाम। उन खां पोइ आहे हाय उम्मत वीर तेॾा। उन खां पोइ आहे वल आ अकबर तेकूं भेण सॾेंदी है, इहो सिराइकी नुओ आहे। ऐं उन खां पोइ आहे बहु अरमान है मेकूं। उन खां पोइ आहे कहिड़ा ज़िक्र है ज़ैनब तेॾा। ऐं हीअ एल्बम जेको आहे 1986 में आहे। ऐं हिन खां पोइ आहे, हिन खां अॻु में जो एल्बम आहे उहो आहे 10 नंबर आहे। नेक्स्ट टाइम मतिलबु कि सुभाणे तव्हांखे उन्हनि जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं हिननि जा इश्तिहार कोन्हनि आयल, हीअ दौरु अहिड़ो आहे। ऐं अख़बार जो जेको दौरु आहे उहो 1990-91 खां शुरू आहे। हीअ एल्बम आहिनि उन दौर खां अॻे जा, तो हिननि जा इश्तिहार न आहिनि। न त हूअं नाज़ प्रोडक्शन जा जेके एल्बम आयल आहिनि उन्हनि सभिनी जा इश्तिहार अख़बारनि में ॾिनल आहिनि, जेकी कुझु तव्हांखे मां ॾेखारिया। ऐं हीअ ॾींहं आज़ादारी जा ॾींहं आहिनि, आज़ादारी मातम। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा बि ख़बर कोन हूंदी आहे, काफ़ी दोस्त जेके शमन अली जा परस्तार आहिनि उन्हनि खे न हूंदी आहे ख़बर त को उस्ताद जा हीअ बि एल्बम निकितल आहिनि। काफ़ी सारा 28 खां 29 ताईं एल्बम अंदाज़े मुताबिक़ आहिनि, या 30 थी सघनि था, कुझु असांजी नज़र खां न गुज़रिया आहिनि, और जेके असांजी नज़र खां गुज़रिया आहिनि उहे 28 थियनि था, 28 एल्बम। काफ़ी सारा एल्बम आहिनि इहे। हिन दौर में जेके बि माना फ़नकार आहिनि पंहिंजे हिसाब सां ॻाइनि था, कनि था। उन दौर में ॾिसो न, हाणे हिन 3 क़िस्म फील्ड इख़्तियार कई आहे शमन अली। पहिरियों गाननि वारी सां गॾु ई वरी हिन में गाननि वारी सां, वरी हिन में, वरी यकतारे चपड़ी खे छॾे करे वरी माना साज़नि ते। हिन वॾा तजुर्बा कया आहिनि ज़िंदगी पंहिंजी में। ॿिया के अहिड़ा फ़नकार न आहिनि जिन्हनि पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा माना मौजज़ा कया हुजनि पंहिंजे हिसाब सां। तो दोस्तों, जेकॾहिं वीडियो हाणे तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि ताईं शेयर कंदा, ऐं मूंखे इजाज़त ॾींदा, त इंशाअल्लाह वरी सुभाणे इकठे आहियूं।